शादी कई उनके ध्यान होंदो सिंध में का बि माई के ज़ाइफ़ा के घर खां ॿाहिरि निकिरणो हूंदो न हिकिड़ो त हेॾो सारो घूंघट माना चादर पाए निकिरंदियूं चादर में रुगो हिकिड़ी अख सां रुगो ॾिसी सघंदियूं माना जेकॾहिं घोट खे पंहिंजी जोइ खे ॻोल्हणो हुजे रोड ते न सुञाणे सघे पाड़े वारनि में हथ विझे हक़ीक़त पोइ उन ज़माने में भले सॼी चादर सां ढकिजी निकिरंदी न माई जीअं थी ॾिसो अॼु बि तिलक ॾिसो साइज़ हेॾी वॾी साइज़ सिंध में त माॻी रुपयो कलदार चांदीअ जो बिल्कुलु हुन में सिंदूर जी दॿी में पियो हूंदो माई खे घर खां ॿाहिरि निकिरणो आहे उहो चांदीअ कलदार ॿोड़े ढिड़िंग ॼण कंहिंखे वोट ॾेई निकिरी हा ठप हणी निकिरंदी हेॾो सारो तिलक ऐं वॾो तिलक ॾियण जे पुठियां भावना हूंदी भई जेॾो वॾी मुंहिंजी तिलक जी साइज़ रहंदी एतिरी वॾी मां सुहागिन रहंदसि एतिरी वॾी मुंहिंजे पतीअ जी उमिरि रहंदी इहा त सिंध में हिंदुस्तान में आसीं तिलक जी साइज़ ई घटिजी वई ऐं हक़ीक़त आहे तॾहिं 125 माण्हू 125 साल जीअंदा हींअर जीअनि था जा सिंध मां आयासीं हिंदुस्तान में मायुनि जे तिलक जी साइज़ ई घटिजी आधियो पोइ अलॻि अलॻि कॉलोनियुनि में घुमियासीं त पावली विच में त रेखा जो युग हलियो बिल्कुलु जीअं दादीअ खे कर बिल्कुलु कन हिते नक जे मथां हिते मायूं ॾींदियूं पाईअ जेॾो तिलक पोइ वरी अलॻि अलॻि कॉलोनियुनि में वेठासीं मुंहिंजी तिलक जी साइज़ जी ख़बर कोन पई साइज़ छा डिजाइन जी ख़बर कोन्हे कंहिंजे मथे ते ॾिसो नांगण चमड़ी पई आहे ॼण डंग पई हणे कंहिंजे मथे ते वण चमड़ियो पिया कंहिंजे मथे ते अंब हिकिड़ी त मुंहिंजी जया कद भॻी सुर में कानी ॿोड़े ढिंग हिकिड़ो तिॾ जेॾो तिलक ॾेई निकिती हिकिड़ी साहेड़ी गॾियसि रस्ते में उन पुछियसि मुंहिंजी जया ॾे ख़बर अॼु तिलक सफ़ा नंढड़ो ॾिनो अथई चई छा ॿुधाई अदी अॼुकल्ह हूअं ई ॿिन्हिनि जी तबियत किथे थी ठीकु रहे आसराई लाइ वेठी आहे चंडी आंडा सड़िया बच्चा 6 सालनि खां गुजरात में बरसाति कोन हुई पाणी कोन हो हिन साल बरसाति कई मुंहिंजी बचड़े चई पप्पा हिन भेरे बरसाति आई आहे बालाराम नदीअ में बि थोरो घणो पाणी आयो आहे हलो न पिकनिक करे अचूं संडे ॾींहुं मां मुंहिंजे छोकिरे खे मुंहिंजी छोकिरीअ खे मुंहिंजी घरवारीअ खे मां 4 ॼणा सीड़जी विया आहियूं बालाराम नदीअ में उते ॾिठोसीं गोॾनि ताईं पाणी मां घिड़ियुसि पाणीअ में भई 5 सालनि खां पोइ पाणीअ बरसाति थी आहे गुजरात में सो गोॾनि ताईं पाणी मां घिड़ी वियुसि पाणीअ में मूंखे ॾिसी मुंहिंजे छोकिरे जी सद थी उहो बि घिड़ियो माण्हू रड़क चए छा आहे छा आहे केॾां थो वञी चई मम्मी सनानु थो करिणो आहे चई छो घणा सनानु कोन करे आयो हुई चई हा करे त आहियां चई पोइ छा आहे चई पप्पा जो वियो आहे ए चई चरिया पिणे जो त 10 लख जो इंश्योरेंस आहे हा उहो मोह त 10 लख ॾेई वेंदो वे माठ करे कंध भागो पप्पा वियो आहे ॿुधायो अच्छी ड्रेस त ॼण जया त सुभाए रखी आहे बसि रुगो पाइण जो चांस मिले पर ॿार अॼुकल्ह जा ॿुधायो मां जेतिरा असीं ॿुधू सम्झंदा असीं जेतिरा ॿुधू हूंदासीं एतिरा ई असांजा ॿार होशियार थी पिया आहिनि हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो छोकिरो अची चई पप्पा तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे पंहिंजो नालो लिखी वञो मुंहिंजो हा पुटु मां पंहिंजे ख़ानदान जो नालो लिखी ॾेखारी अखियूं बंदि करे छो पढ़ियल लिखियल त आहे न B.Com त कई आहे मूं 76 में बेटा चई न पंहिंजो नालो ई कोन लिखी सघंदा न मुंहिंजो पुटु लिखी छॾियोसि चई चऊं लिखी ॾेखारियो मुंहिंजो ॾे पन्नू चई पहिरीं अखियूं बंदि कयो सो छोकिरे माणस जो रओ खणी आयो उन सां मुंहिंजूं अखियूं बंदि कई अची ॾिनई हिकिड़ो पनो चई लिखो हिन ते पंहिंजो नालो मूं लिखियो छोकिरो खणी भॻो मुंहिंजो ॾेखार चई न अखियूं खोले मुंहिंजो किथे आहे पन्नू ॾेखार पुटु मूं पंहिंजो नालो सही लिखियो आहे चई न पप्पा ॾेखारण जहिड़ो हुजे त अखियूं खोलाए न साइन करायांव माणस मां ख़बर आहे चई स्कूल जी प्रोग्रेस रिपोर्ट हुअसि सभिनी सब्जेक्टनि में फेल थियो आहे केरु पुॼी अॼुकल्ह जी औलाद सां छा ॿुधायां वखा सड़िया वेठा आहिनि हे मिस्टर जयराम रूपाणी आहिनि मुंहिंजा एज़ ए फादरली जॾहिं बि हिते ईंदो आहियां बॉम्बे में भई मूंखे राति रहणी आहे जेॾी बॉम्बे में हालांकि चंद्रू भैया चयल आहे ऐं परमानेंटली चयल अथनि भई कॾहिं तूं अची परमानंद बॉम्बे में रहो असांजे हिन होटल में
पर हाणे सम्झ मुंहिंजो जे प्रोग्राम होॾां मुलंद में त हिते रही छा धूड़ पायां छा, इन करे भई पोइ कोशिशि इहा आहे कोन उते। पर मिस्टर रूपाणी सां, हालांकि चंद्रू भैया जो घर ऐं रूपाणी जो घर अम्हूं साम्हूं आहिनि, उन सां एतिरो प्यारु आहे भई राति रहणी आहे मूंखे हिते बॉम्बे एरिया में, बांद्रा एरिया में, त दादा वटि रहंदुसि, रूपाणी वटि, हिकिड़े ॾींहं वटि रहियुसि। फस्ट टाइम ईअं त सुबुह जो वञी पोटी अथसि नंढड़ी, चई हलो अंकल, चई हलो बेटा, चई आपका, हाँ मनीषा, चई आपका नाम परमन प्यासी ना, मुझे हाँ बेटा, पर आप तो मेरे को फर्स्ट टाइम देख रही हो, आपको क्या मालूम कि कैसे पता पड़ा कि मेरा नाम परमान प्यासी है? जी रात को दादाजी बता रहे थे कि एक लाल पाल वाले अंकल आएंगे, बहुत अच्छा गाते हैं, उनका नाम परमान प्यासी है। अंकल बैठो बैठो, मुझे दादाजी कहाँ हैं? जी वो बाथरूम गए नहाने के लिए। आप बैठो अंकल, टीवी चालू करूं? मुझे टीवी छोटी कंध बगी चालू करी, इन्हें पेपर दे ना, पेपर पढ़ा। जी क्या अंकल मजाक कर रहे हो, आप और पेपर पढ़ेंगे? मुझे क्यों नहीं बेटा, मैं पढ़ा लिखा हूँ। जी सवाल ही नहीं, दादाजी तो बोल रहे थे कि प्यासी अंकल को ABCD भी नहीं आती है। मुझे ना पुट तो ये आपके दादाजी से भूल होती होगी, मैंने एक्चुअल BCom किया है बेटा, वो भी 1976 में। जी सवाल ही नहीं, दादाजी तो यहाँ तक बोलते थे कि प्यासी अंकल को 1 से 50 तक गिनती भी लिखना नहीं आती है। मैंने कहा सवाल ही नहीं बेटा, ला तेरी कॉपी दे मेरे को, आपकी नोटबुक दो। प्लीज अंकल मेरी नोटबुक को हाथ मत लगाना। मैंने कहा नहीं बेटा, मैं आपको लिख के दिखाता हूँ, तुम्हारी नोटबुक दो। चीना नहीं नहीं अंकल प्लीज प्लीज, हाँ मेरी नोटबुक को हाथ मत नहीं करना। अरे बेटा तुम दो तो सही, मैं तुमको लिख के दिखाता हूँ। जबरदस्ती कन दबगी खां उन जी नोटबुक फुरे, हिकिड़े पेज ते 1 खां 100 ताईं गिनती लिखी, ॿिए पेज ते सॼी ABCD लिखी, 3 पेज ते 1 खां 20 ताईं पहाड़ा लिखिया। मुंहिंजो कन दबगी, तूं पढ़ ऐं ॾाॾाई निकिरे बाथरूम मां, उनखे पढ़। ॾिस मां पढ़ियल लिखियल आहियां न। छोकिरी हिकिड़ो पेज ॾिठईं, ॿियो ॾिठईं, टियों ॾिठईं। चई हा अंकल पंहिंजो अॼोको होमवर्क थी वियो। एॾी कातरई, केॾा ॿार होशियार थी विया आहिनि, होमवर्क महिमाननि खां कराए वठनि। पुॼी सघे थो? हिकिड़े ॾींहुं त घर पियो वञा, ॾींहं रोटी खाइण दुकान तां, त असांजे कॉलोनी जो रोड ठाहियूं वेठे म्यूनसिपालिटी वारनि, त मूंखे बाइक ॿाहिरि ई बीहारणी पई रोड ते। पंधु वेठो वञा अंदरि, ॾिठो हिकिड़ो ॿारु 7 साले खनि जो, 7 साढे 7 साले जो, गर्मीअ जो महीनो, जून जो महीनो, हिकिड़ो छोकिरो 7 साढे 7 साले जो टुप वेठो ॾे हिकिड़े थले ते। मुंहिंजे वीचारे जे पेर में चंपल कोन्हे, उस हेड़ी, वीचारे जा पेर पिया सड़नि से, इन करे टुप ॾे। मुंहिंजो पुट पेर पिया सड़नि, घर में छो कोन थो वञी? चई अंकल दर बंदि आहे न। अड़ी मुंहिंजो शाप सां माणे खे चंडीअ तोखे ॼणे त छॾियो, हां हीअं मई रोड ते छॾे ॾिनो अथई पुट बिना चंपल जे, तरस। मां ऐं वरी छोकिरे जो छा डोर बेल त लॻल हुई, पर बेल ताईं छोकिरी हथ न पियो पहुचे। मुंहिंजो घंटी वॼाइणी थिए न। चई हा न अंकल, खयो मां संज में, मुंहिंजो 10 दफ़ा वॼाए, माणे खे उथार, मां पाण बुछड़ो करे वञांसि। छोकिरो मुंहिंजे हंज में चढ़ियो, 8-10 दफ़ा घंटी वॼाई, टन 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 ढिन, लथो यकदमि हंज मां। मुंहिंजो छो पुट पेर सड़ंदई, लथो छो ई? छी न अंकल हाणे भॼियो। मुंहिंजो छो पुट? चई हींअर हिन घर मां हिकिड़ी माई निकिरंदी, मोटी माई, उन हथ में हॉकी हूंदसि, असां रोज़ हिन माई खे परेशान करे घंटी वॼाए भॼी वेंदा आहियूं। बीड़ी का तरे, हाणे छोरो त भॼी वियो, मां किथां भॼां? एॾा होशियार थी विया आहिनि अॼुकल्ह जा ॿार।